तालीमारी सूबाई वज़ीर सईद गनी सूमर ॾिहाड़े नेब आॾो पेश थियण जो ऐलान करे छॾियो। सईद गनी चयो आहे त नेब खे गिरफ़्तार करणो आहे त भले करे ज़मानत लाइ दरख़्वास्त बि न ॾींदुसि। नेब ऐं न्याज़ी जो गठजोड़ आहे। नेब पीटीआई जो सियासी हथियार आहे। नेब ज़रिए मुख़ालिफ़नि खे दबाउ विझण जी कोशिश कई पई वञे। नेब चेयरमैन हर केस ते असरअंदाज़ थी रहियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त पहिरियां कॾहिं बि नेब चेयरमैन बाबति ॻाल्हाइण ते कंहिंखे नोटिस जारी नाहे थियो। नेब चेयरमैन सिलेक्टेड हुकूमत तां ब्लैकमेल थींदो रहे थो। सईद गनी जो त नेब ख़ुर्शीद शाह ऐं एजाज़ जखराणी वारे मामले में ज़्यादती करे रही आहे। हिन ज़ुल्म ख़िलाफ़ ॻाल्हि करण ते खेसि चयो वियो त A31 तहत कार्रवाई कई वेंदी। नेब जे वधीक हिकु पधिराई में चयो वियो आहे त नेब कराची में मुंहिंजे ख़िलाफ़ जांच थी रही आहे। सूबाई वज़ीर जो त मूंखे जांच खां को डपु नाहे, भले जांच कई वञे। सूमर ते नेब ऑफिस वेंदुसि ऐं चवंदुसि हाज़िर आहियां, गिरफ़्तार करणो आहे त करियो। 9 ॾींहं जो रिमांड वरितो वञे पर ज़मानत लाइ दरख़्वास्त न ॾींदुसि। हुन चयो त हलीम आदिल शेख खे छो गिरफ़्तार नथो कयो वञे, छो हलीम आदिल शेख जो नालो ECL में विधो वञे। नेब पाण चयो हो त 264 एकड़ ज़मीन ते हलीम आदिल कब्ज़ो कयो आहे। मूं जीअं हलीम आदिल शेख जे ख़िलाफ़ बयान ॾिनो आहे, उहे ॻाल्हियूं थियण शुरू थी वयूं आहिनि। लाडलनि ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते कार्रवाई शुरू कई वई आहे। सूबाई वज़ीर चयो त हीउ नेब ऐं न्याज़ी जो गठजोड़ आहे। नेब PTI जो सियासी हथियार आहे। नेब ज़रिए मुख़ालिफ़नि खे दबाउ विझण जी कोशिश कई पई वञे। नेब चेयरमैन हर केस ते असरअंदाज़ थी रहियो आहे। हीउ भले पंहिंजो शौक़ु पूरो कनि। PP न कॾहिं अॻे इंतकामी कार्रवाई कई ऐं न अॻिते कंदी। हुन चयो त अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जो को केस ठहे थो त चेयरमैन नेब ख़िलाफ़ ई ठहे थो। नेब माण्हुनि जी साख मुतासिर कई। नेब माण्हुनि जूं पगड़ियूं लाहे रही आहे। नेब जे करे माण्हू ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि। सईद गनी चयो त मूं कॾहिं अॼु ताईं यूनिस मेमन खे नाहे ॾिठो ऐं न वरी कॾहिं मूंखे फ़ोन आयो आहे। MQM जी सियासत वारो अंदाज़ माज़ी जहिड़ो ई आहे, बसि चहिरो बदिलियो आहे। कराची जे माण्हुनि जी राय ॿुधो MQM फारिग थी वई आहे।